हैदराबाद में अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। पारस शाह क़त्ल केस सी क्लास करण वारी रिपोर्ट हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। फरियादी सलमान शाह, सहर शाह ऐं सनम शाह पंहिंजे वकील समेत अदालत में पेश थिया। जांच ऑफिसर खे सी क्लास करण जो चालान पेश कयो। ॿुधणी 28 अप्रैल ताईं मुलतवी कई वई। जॾहिं त सही जांच नाहे थी, पुलिस केस ॾोड़णु चाहे थी। सहर शाह रिज़वी जो इहो चवणु हुयो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। हैदराबाद मां पारस शाह क़त्ल केस सी क्लास करण वारी रिपोर्ट हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना असां लाइन ते मौजूद आहे। जी नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ाला, हैदराबाद की अदालत में पारस शाह क़त्ल केस की ॿुधणी थी आहे। जांच ऑफिसर अदालत में केस सी क्लास करण लाइ रिपोर्ट दाख़िल कराई, जंहिंखे वारसनि पारां हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान किया है। 9th सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट उमेरा उठो मोकल ते हुअण करे 4th सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट सैयद अख्तर हुसैन शाह की अदालत में केस की ॿुधणी थी, जंहिं दौरान फरियादी सलमान शाह, सहर शाह ऐं सनम शाह पंहिंजे वकील सलाहदीन पावर समेत अदालत में पेश थिया। उन मौके ते जांच ऑफिसर अदालत में केस सी क्लास करण लाइ चालान जमा करायो, जंहिं बैदि अदालत केस जी ॿुधणी 28 अप्रैल ताईं मुलतवी कई। उन मौके ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सहर शाह रिज़वी जो चवणु हो त पुलिस सिर्फ़ु खानापूरी करे रही आहे, केस लोड़णु चाहे थी। केस जी सही जांच जेका आहे उहा न कई वई आहे। असांजे भाउ खे क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। रिपोर्ट जेका आहे पुलिस जी असांखे क़बूल न आहे। भाउ जो लैपटॉप, सोन ऐं मोबाइल समेत ॿियो जेको सामान आहे उहो अञा ताईं गुम आहे, उहो पुलिस रिकवर न आहे करे सघी। पारस शाह के मथे में धक लॻल हुयो। गुसल ॾियण दौरान जंहिं छोकिरे गुसल ॾिनो हो उन बि इहो बयानु रिकॉर्ड करायो आहे। हिन चयो त असां अदालत जा चकर काटे रहिया आहियूं इंसाफ़ लाइ, पर हिन वक़्तु ताईं असांखे इंसाफ़ जेको आहे उहो न मिली सघियो आहे। जेको वकील हुयो सलाहदीन पंवर, उन इहो ॿुधायो त जांच ऑफिसर केस खे सी क्लास में बंदि करण लाइ जेको चालान जमा करायो आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त को हादसो छो ई न आहे। क़त्ल थियल आहे जंहिं जूं चिटियूं निशानियूं ऐं सबूत पिणु मौजूदु आहिनि, जिन खे नज़रअंदाज़ कयो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नसीर अपडेट करण लाइ।